मुख्तियारकार सज्जाद सदाकत शर पंहिंजे ऑफिस में समूरनि असिस्टेंट मुख्तियारकारनि तपेदारनि समेत सुपरवाइज़र समेत ऐं ॿियनि अमलनि सां अहम गॾिजाणी कई। गॾिजाणी में समूरे अमले खे पाबंदी सां हिदायत कई त मुख्तियारकार ऑफिस समेत तपेदारनि जे ऑफिस में ईंदड़ शहरियनि जा मसइला फौरी तौर ते हल कया वञनि। करप्शन या कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। जेकॾहिं कंहिं बि अमले या ऑफिसरनि जी शिकायत पहुती त हिन जे ख़िलाफ़ सख़्तु एक्शन वरितो वेंदो। इन मौक़े ते इबरत न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मुख्तियारकार सज्जाद सदाकत शर चयो त पहिरियां ॻाल्हि त पब्लिक 24/7 जॾहिं बि ग्रीवेंसिस रिड्रेसल करणु असांजो फ़र्ज़ु आहे ऐं पब्लिक जी ख़िदमत करणु रेवेन्यू स्टाफ चाहे बोर्ड हुजे कैलेमिटी हुजे या कि जनरल जेके बि इशूज़ आहिनि उन में रेवेन्यू स्टाफ असांजा तपेदार हमेशह अवल किरदारु अदा कयो आहे, फ्रंट उते रहिया आहिनि। सो मीटिंग जो मेन मक़सदु त असांजो इहो ई हो त जेके पब्लिक जूं ग्रीवेंसिस आहिनि पब्लिक जूं जेके रिड्रेसल उहे कयूं वञनि। छाकाणि पहिरियां मां टंडो लाइ ते रही आहियां, हीअ सेकेंड टाइम आहे मुंहिंजो टंडो लाइ ते। सो इन हवाले सां कुझु कोर्ट मैटर्स हुया या असांजी जेके हिकिड़ी पर्सनल रेवेन्यू जे हिसाब सां मीटिंग हुई उन हिसाब सां ॿियो एजेंडा सच ख़ासि न। अहम गॾिजाणी में असिस्टेंट मुख्तियारकार यार मोहम्मद मरी, सुपरवाइज़र नूर हसन पिताफी, तबेदार मुनीर थेबो ऐं ॿिया मौजूदु हुआ। राजा साजिद ख़ानज़ादा, इबरत न्यूज़, टंडो आला।